रावल खान जेकॾहिं मां तव्हांजो मुजरिम आहियां न त गोली हणी मारे छॾियो, बाक़ी हिते रखण मां तव्हांखे को बि फ़ाइदो कोन। जेसी ताईं तुंहिंजो भाउ मुराद असांजे हथ नथो अचे न तेसी ताईं तूं असांजे क़ैद आहीं ऐं तोखे ज़िंदा रखणु लाज़मी आहे। जेकॾहिं उहो हथ अची वियो न त तव्हां ॿिन्हिनि भाइरनि जूं क़बरूं गॾु ठाहींदासीं। रावल खान मां तव्हां वटि मौजूदु आहियां, पोइ अदा मुराद जे पोयां तव्हां छो पिया आहियो? शरल तव्हां ॿई बराबरि जा ॾुआरी आहियो। असां ॿिन्हिनि खे सज़ा गॾु ॾींदासीं। तव्हां पंहिंजो पलांद पूरो कयो ऐं मूंखे मारे विछो, मुंहिंजो खून तव्हांखे माफ़ हूंदो। सज़ा त ॿिन्हिनि खे गॾु ॾींदुसि। शेरल, अॼु राति तुंहिंजे घर में घी तुंहिंजे भाउ मुराद जा हथ पेर ॿधी असां हुनखे हिते वठी ईंदासीं, पोइ ॿिन्हिनि भाइरनि जूं क़बरूं ठाहींदासीं ऐं हिते ई दफ़न कंदा। अमन वठी वञ हिनखे तव्हां। सोट मानी जो टाइम थी वियो आहे। हल त घर हली मानी खाई अचो। न मान हिते था घुरायो। न सोट, घर। माना तूं बि माई जो ग़ुलाम थी वियो आहीं। ठीकु आहे, घर ई था मानी खाऊं। अच्छा, सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।